अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। की मोहम्मद से वफा की मुस्तफा से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोहो कलम भी तेरे हैं। हजरत बिटाई तो फरमाए तो मदीने जो साईं आयो तो पखन में पई पचार मरगन नवाज़न जा मथे बाबियदार ओ अची जाम जवार जह महानो मोथियो नून नसीब वारन थे ये नेमत आ नसीब नत कादे मोह तुझो कादे हो तो हबीब ओ मिस्कीन मुबारक 14 दफा बेगरीब छोट गुलाम नबी अदा असां ज़ोर हुयासीं गरीब पर अचण साण हबीब पंहिंजी उम्मत आसूंदी रखी। गौसे आज़म दरमियाने औलिया चू मोहम्मद दरमियाने अंबिया शैय्यदुल्लाह शान मा मुर्शिद सखी साईं आली जनाब यक निगाह लुत्फ फरमास मन खस्ता हाल वंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाक सारा वीर कामिल का
मिला रहनुमा ऐ बुलबुलान गुलज़े गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह अस्सलाम हबीब अल्लाह व अला आलिका व सहाबिका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन। निहायती आली मर्तबत तव्हां असांजे दिलनि जी धड़कन ऐं असांजा मुर्शिद रहबर हादी जेकी हिन उर्स पाक जी सिदारत करे रहिया आहिनि। अल्लाह ताला असांजे मुर्शिदनि जो सायो ता देर असांजे मथां क़ाइम ऐं दाइम रखे। अल्लाह साईं असांजे मुर्शिदनि जे फैज़ खे क़यामत ताईं जारी व सारी फरमाए। प्यारा दोस्तो, असां अॼु खुश नसीब आहियूं जो पंहिंजे मुर्शिद कामिल जे दरबार ते गॾु थिया आहियूं ऐं अल्लाह जे महबूब मदीने वारे साईं जे मीलाद में शरीक थिया आहियूं। इंशाअल्लाह ताला कामिल रहबर मुर्शिद जे सदके तव्हां असांजो बेड़ो पार आहे। फक़त मोहब्बत जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह ताला असांखे पक्का त जीअं दुनिया में सिंधनि जी निगाह करम आहे ईअं क़ब्र में भी असांजे मथां नज़र हुजे त हशर में भी असांजे मथां निगाह करम रहंदो। प्यारा दोस्तो, अव्वल नंबर ते मीलाद आहे मदीने वारे साईं जो ऐं उन सां गॾोगॾु 237 उर्स मुबारक आहे। हज़रत सैयदना सफ़ी अलहाज आफ़ताब विलायत कुतुब दौरा पीर सैयद मोहम्मद शाह जीलानी अल बगदादी अव्वल जेके बगदाद शरीफ का तशरीफ करे गुरबत शरीफ में आया ऐं 7 सालाना उर्स मुबारक आहे। तव्हां असांजे कामिल मुर्शिद सोने सखी बाबा हाजी साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो। प्यारा दोस्तो, असांजी खुश नसीबी आहे जो अवां असां मुर्शिदनि जे निगाह करम में आहियूं। उन कामिल जो 237 उर्स मुबारक आहे जेको संदन पंहिंजे बाबे हज़रत सैयदना गौस आज़म महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी कंदील नूरानी सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी नव्वरल्लाह बरकतहू शहनशाह बगदाद रज़ी अल्लाह ताला अन्हु हुकुम फरमायो त तव्हां वञो पाकिस्तान सिंध जे सरज़मीन ते पंहिंजे नानी नबीअ जे दीन जी ख़िदमत भी कयो ऐं सिलसिले आलिया कादरिया जो फैज़ भी हुज़ूर जे उम्मत जे सिंध में मिलायो। उहो हज़रत सैयदना साईं सैयद मोहम्मद शाह बगदादी बादशाह जेको पहिरियों हज़रत मखदूम अहमदी रहमतुल्लाह ताला अलैह जे दौर में उन वक्त सिंध के अंदर अब्बासी खानदान की हुकूमत हुई जंहिं वक्त इहो बगदाद जो प्यारा दोस्तो शेर हिन सिंध के सरजमीन ते आयो ऐं हिन सिंध के छा पर हिंद सिंध के दस्तगीर के फैज़ सां फैज़याब कया। प्यारा दोस्तो हजरत सैयदना साईं क़िबला
मोहम्मद शाह बादशाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं आया तो खोड़न के शहर में हजरत मखदूम अहमदिया रहा। एक साल रहण का बाद में संदन जो बिरादर मुकरम हजरत साईं सैयद अहमद शाह बगदादी जंजी रानीपुर शरीफ में मज़ार मुबारक है। प्यारा दोस्तों, ये वो ज़मानो है सन 1199 हिजरिया। हवा केड़ी हिजरी? सन 1199 हिजरिया। उन सन 1199 हिजरीअ में ही अल्लाह जो कामिल वली सदन पंहिंजे नाले जे हुक्म सां सिंध जो सरज़मीन ते अची करे मुस्तफ़ा करीम जे दीन जी ख़िदमत कयो ऐं दस्तगीर बादशाह पीर जो फैज़ माण्हुनि जे सीननि में विझी करे माण्हुनि जा सीना आबाद कयो। प्यारा दोस्तों, हिकु साल जॾहिं गुज़रियो त संदन जो बिरादर मुकरम हजरत क़िबला साईं सैयद अहमद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह ये ॿ भाउर हुआ। हिकु सैयद मोहम्मद शाह बगदादी अव्वल ऐं ॿियो सैयद अहमद शाह बगदादी अव्वल। जेको मोहम्मद शाह बगदादी अव्वल आहे उन जी मज़ार मुबारक आहे गंबत शरीफ में। ऐं जेको हजरत सैयद साईं अहमद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह अव्वल आहे उन जी मज़ार मुबारक आहे रानीपुर शरीफ में। ऐं इन्हनि ॿिन्ही में उम्र में वॾो हजरत सैयद मोहम्मद शाह बगदादी आहे। केड़ा? सैयद मोहम्मद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह। हिकु साल जॾहिं गुज़रियो, हिकु साल खां बाद में सदन जो बिरादर सगीर यानी नंढो भाउ सैयद साईं अहमद शाह बगदादी बादशाह मिलण जे लाइ आयो ऐं वठण जे लाइ आयो त बगदाद मोटाए सदन खे वठी वञिजे। त जॾहिं जो मिलिया सदन खे अर्ज़ु कयो त क़िबला हाणे बगदाद शरीफ मोटी हलिजे। पाण फरमायूं त असांखे हुकुम थी चुको आहे, असां हिते सिंध में रहंदासीं ऐं नाने नबीअ जे दीन जी ख़िदमत कंदासीं। पंहिंजे बाबे ॾाॾे हुज़ूर सैयदना गौसुल आज़म जो फैज़ माण्हुनि जे सीननि में विझंदासीं। इन जे करे अव्हांखे बि दावत आहे त तव्हां बि असां सां हिते गॾिजी रहो। पोइ मखदूमन जेके खोड़नि जा उहे बि पंहिंजे वक़्त जा कामिल वली लाइ हुया। उन्हनि ॾिठो त हीउ जेको जीलानी ख़ानदान आहे, केरु आहे? जीलानी ख़ानदान आहे। कंहिं तरीक़े सां वस करे को न को हीलो कजे ऐं इन्हनि खे इते रहाइजे, इन्हनि जी ख़िदमत बि कजे ऐं दीन मदीन जी ख़िदमत बि कराइजे ऐं इन्हनि जे फैज़ मां माण्हुनि खे फैज़ याब मिले। हज़रत सैयद मोहम्मद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह अव्वल खे अर्ज़ु कयो त क़िबला अव्हां गंबत में पंहिंजी मसनद बनायो, इते अव्हां वेहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जी ख़िदमत कयो ऐं माण्हुनि जेके रस्ते तां फिरी विया, जिन माण्हुनि जा क़ल्ब कटिजी विया, उन्हनि खे दस्तगीर जे कादरी सिलसिले में दाख़िल करे उन्हनि जा सीना तव्हां आबाद कयो। उहो साईं जन हजरत मखदूम अहमदीअ जो चमन वठी करे ॾिठो त हिन में रसूलुल्लाह जे दीन जो दर्द आहे ऐं पाण बि कामिल वलीउल्लाह हुया। अबा मर्द खे मर्द सुञाणींदो आहे, ॿिए जी बात आहे ई कान का। सदन खे गंबत शरीफ में रहायो वियो ऐं पाण पंहिंजे भाउ हजरत सैयद अहमद शाह बगदादी अव्वल खे फरमायो त मखदूम साहब जो चवे त अमी रानीपुर में रहो। रहण खां बाद में रसूलुल्लाह जे दीन जा पर दोस्तों ॿई मुजाहिद थी बीठा, कमर बस्ता थी करे पीरा में पीर जो फैज़ जारी कयो। ॿिन्ही शहजादनि जा नारा प्यारा दोस्तों हिंद सिंध में हलण लॻा। उन दौर में अब्बासी जेके कमरा हुक्मरान हुआ उन्हनि खे अची करे इहा ॻाल्हि पहुती त हीअं गंबत में बगदाद जा बि जवान हुआ जेके माण्हू हज़ारनि जे तादाद में अची करे उन्हनि जा मुरीद बि थियनि था, उन्हनि सां मोहबत जो इज़हार बि कनि था ऐं बेपनाह माण्हू उन्हनि सां मोहबत कनि था। छो न इन्हनि खे हितां जेको आहे हिजरत कराए ॾे, मिड़ई ॻाल्हि असांजी हले। पर दोस्तो उन्हनि उन टाइम में पंहिंजो हिकिड़ो फौजी या ईअं खणी चइजे त नौकर मोकिलियो त वञो इन्हनि खां करामत जी तलब कर, ॾिसजे त वाकई हे दस्तगीर जी औलाद आहे या ईअं ॻाल्हि आहे। मेरा दोस्तों जॾहिं मंज़ूर आयो उन्हनि कलोरनि जो नौकर
हजरत सैयद मोहम्मद शाह बगदादी अव्वल हजरत अहमद शाह बगदादी अमल मनी के अर्ज कई न किबला अमा जे करे जीलानी सैयद आयो दस्तगीर बादशाह पीर जा बच्चा आयो तो भला का करामत तो दिखारियो देखारियो हजरत सैयदना मोहम्मद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह अव्वल भी बिठुआ संदन जो बिरादर हजरत अहमद शाह बगदादी अव्वल रानी परवारो वेठावर पाण पांजे खलीफे के हुक्म फरमाया ओ खलीफा हाने तू भी असां सां गॾु थे उन कमोड़नि जे नौकर खे बि उथारियो पाण फरमाया त तोखे हिते करामत नथा ॾेखारियो तोखे उते त करामत ॾेखारियो जाते तुंहिंजो दिमाग़ कम न करे संदन खे दरिया ते वठी विया पाण फरमाया हो असांजा खलीफ़ा हिन मुसलो थई इहो मुसलो वञी दरिया जे विच में पाणीअ जे मथां विछाए आ त असां नमाज़ पढ़ंदासीं अदाने तो हिकिड़ी ॻाल्हि क़ाबिल गौर आहे साईं पाण कोन विया हुकुम कंहिंखे फरमायो पंहिंजे मुरीद खे पंहिंजे ख़ादिम खे पंहिंजे गुलाम खे फरमायो त तूं वञ पाणीअ में मुसलो विछाए आ अदा दरिया में लहणो दरिया में तरणो अल्लाह अकबर वरी मुसलो विछाइण घोड़ा खे उन कलोड़नि जे नौकर खे उन एलचीअ खे ॾेखारनि पिया ओ नापे खणी अचण वारा तूं जिन जो नौकर आहे तुंहिंजी ज़िंदगी फज़ूल गुज़री वई आहे जेके दस्तगीर जे बचनि जा नौकर हो दस्तगीर जे बचनि जो त कमाल और आहे पर जेके हिन दर जा बुहारीदार आहिनि उहे बि दरियाह में ईअं पंधु कंदा आहिनि जीअं पट ते पंधु कबो आहे अबा मुसलो विछाइण जे लाइ तरीक़ो न वियो हो वञी करे अंदरि मुसलो विछाए मोटी आयो उन कामिल मुरीद जो बि यकीन आहे त मुर्शिद बगदादीअ हुकुम कयो आहे मूंखे मुसलो विछाइणो आहे पाणीअ में विछाए मोटी आया पाण उन बहतर दरिया जे मथां मुसलो विछाए फरमाया अल्लाहु अकबर उजादो कबील जॾहिं मर्दो में मुरीद ॾिठो आशिक़ो फरमाए त चवण लॻो बदे दस्त यकीन ऐं दिल बदस्ते शाह जीलानी जिथे यकीन कर मुझे दिल तो हथ जिलानी के दस्ते अंदर हकीकत दस्त यज़दानी इन हथ के आम हथ न समझजा ओ मुरीद तू असांजे हथ में हथ ॾिनो तू असांजी बैत कई आहे इन अब्दुल कादिर जीलानीअ जे हथ में ख़ुदा जे हथ वारो ताक़त शामिल आहे कि दस्ते अंदर हकीकत दस्त यज़दानी पाणीअ जे मथां बीह करे बरकात नमाज़ पढ़िया जॾहिं उन एलचीअ अब्बासिन जे नौकर ॾिठो वहवा जो कमाल आहे हीउ त पाणीअ जे मथां बीह करे नमाज़ पढ़नि था झुकी करे हज़रत सैयद अहमद शाह बगदादी मोहम्मद शाह बगदादी जवाननि खे सलाम पेश करे वञी उन्हनि खे पंहिंजनि खे ॿुधाई त हिते तव्हांजी दाल कान करंदी हिननि जो कनेक्शन अल्लाह मदीने वारे सां गंढियलु आहे हिननि जो कनेक्शन पीरान पीर दस्तगीर सां गंढियलु आहे हे हक़ीक़ी बच्चा हन दस्तगीर जा उन सैयद मोहम्मद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह मुजादा जंहिंजी गंबत शरीफ में मज़ार मुबारक उन जो 237 उर्स मुबारक सदन के हिकिड़ो फर्ज़ंद पैदा थियो जंहिंजो नालो आहे सैयद अब्दुल रज़ाक शाह जीलानी
सैयद अब्दुल रज़ाक शाह जीलानी नंढपण में ही मिसाल करे हो साईं जे दरबार में हज़रत सैयद अब्दुल रज़ाक शाह जीलानी के छोला पसंद हूंदा हा छोला साईं खाईंदा हा शौक़ सां वो साईं फरमाए छॾियो हुन छोलनि वारे जेको छोला खपाईंदो हो वो गंबट जो दीवान मारिया साईं फरमायो मां हुजा न हुजा मुंहिंजो ही बच्चो तोखां छोला घुरे तुंहिंजो कमु हिनखे छोला ॾियण पोइ जॾहिं हफ़्तो थिए असां बि ईंदासीं मोटी तूं बि अची पंहिंजी वसूली करे वञिजा मामूल हलंदो रहियो अल्लाह जो अमर थियो हज़रत सैयद अब्दुल रज़ाक शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जा दुनिया वारा ॾींहं पूरा थी विया अल्लाह जो कामिल अबाहे ॼमंदे सां जान हल थोरे जो नंढा हुजनि त बि वहवा जे जवान हुजनि त बि वहवा जे कॾहिं ॿुढड़ा थी वञनि त बि वहवा मुंहिंजे दिलबर दस्तगीर जे घराणे जो हर ज़मानो अफ़ज़ल ऐं आला आहे नंढे हूंदे छोला खाइनि पिया साईं जरनल हे जहान छॾे विया मिसाल मुबारक फरमायो मुजादा मामूल मुताबिक उहो दीवान छोला दिल में खपाईंदो रहंदो हवेलीअ खां जे साम्हूं गुज़र थींदो रहंदो हो याद आहे चइजे त बंगले जे साम्हूं गुज़र थींदो रहंदो साईं उतां कमां कॾहिं हवेली जे दरवाज़े मां निकिरी करे उन वाणे खां छोला वठी खाईंदा हा हफ़्तो पूरो थी वियो वो दीवान मोटी आयो सैयद मोहम्मद शाह बगदादी अव्वल के अर्ज़ कई त क़िबला हफ़्तो थी वियो अवां जे नींगर फर्ज़ंद छोला खाधा पेमेंट वठण आयो आहियां पाण ताजुब सां ॾिसी करे फरमाइनि था ओ दीवान छा थो चवे हो क़िबला मामूल मुताबिक जीअं ईंदो आहियां अॼु बि सही आयो आहियां पैसा वठण आयो आहियां पाण फरमाइनि शायदि तोखे ख़बर न आहे मुंहिंजो बचिड़ो अल्लाह जी रज़ा सां रज़ाए इलाहीअ सां विसाल करे वियो आहे ऐं चवण लॻो क़ुर्बान वञा इन ॻाल्हि जो गवाह अल्लाह ऐं अल्लाह जो महबूबा मूंखे ख़बर कान्हे का पर साईं मां कूड़ नथो ॻाल्हायां जे मां कूड़ ॻाल्हायां त तूं दस्तगीर जो बच्चो मूंखे सुञाणे सघेंदो 7 ॾींहं थी विया सूमर खां वठी सूमर ताईं साईं अब्दुल रज़ाक छोला खाईंदो रहियो आहे हाणे जे पैसा ॾियो अव्हां जी मर्ज़ी न ॾियो अव्हां जी मर्ज़ी पाण पंहिंजे उन तसरुफ़ वारे निगाह सां उन नज़र सां ॾिठो त बराबरि दीवान सचो आहे हर रोज़ नजरे छोला वठी खाधा उनखे पैसा ॾिनो पाण सिधो वञी करे उन वज़ार मुबारक ते फरमायो त बच्चा अल्लाह जे अमर ते अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो हाणे इन अल्लाह जी मोहब्बत खां अॻिते न वधबो बस हिन दुनिया जे अंदरि जेके ॾींहं हुआ अव्हां खाधो पीतो अॼु खां पोइ अव्हां खे इजाज़त न आहे जो इन वाणे खां छोला वठो मुंहिंजा दोस्त बि त दुनिया चवंदी आहे त वॾी ज़मीन में हलियो वेंदो आहे उनजो कनेक्शन जा तालुक दुनिया खां कटिजी वेंदो आहे तज़किरे मुर्तज़ा वारो किताब असांखे बाबा मोर साईं राबर जवान वक़्त जे घोस एड़ो तोहफ़ो ॾिनो उनजी तस्दीक बि वक़्त जे घोस करे ॾिनी आहे त हिन में जेके बि करामतूं लिखियल आहिनि इहे हक़ आहिनि ऐं सच आहिनि माना वॾी दुनिया खां हलियो वञे त हलियो वञे ज़ाहिरी कनेक्शन त कटिबो आहे पर बातिनी कनेक्शन कटियल हूंदो आहे उनजो तालुक़ ख़तम कोन थींदो आहे उन सुहिणे सैयद मोहम्मद शाह बगदादी अव्वल जो 237 उर्स मुबारक मल्हायो वञे जो सुभान अल्लाह ऐं 7 सालानो उस मुबारक आहे मुंहिंजे महबूब मुर्शिद सुहिणे सखी लजपाल जो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन सुहिणे जे दरबार ते आया आहियूं जंहिं सॼी ज़िंदगी तव्हां असांजे दिलनि में अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी मोहब्बत विधी आहे नफ़रत कान सेखारिया सॼी ज़िंदगी पाण मोहब्बत इश्क ऐं प्यार जो दर्स मुबारक ॾिनो मुंहिंजा अदा हिकिड़नि जे मथां न
बिन जे मथा न टिन जे मथा न जिन ते भी नज़र कंदे त संदन जूं मेहरबानियूं बेशुमार आहिनि ऐं अॼु उन महबूब मुर्शिद सखी शहनशाह जे दरबार ते मदीने वारे जो मिलाद हली रहियो आहे। पहिरां तो पाण हर साल महबूबन करीम जो मिलाद वॾे जोश सां वॾे जज़्बे सां वॾे मोहब्बत सां असां ऐनी शायद आहियां जॾहिं मिलाद जो महीनो ईंदो हो त मुंहिंजा पाण महबूबन करीमन जे मिलाद जे लाइ ख़रीदारी कंदा हुआ त मथां महबूब जो मिलाद थो अचे मुस्तफ़ा करीम जो मिलाद करे तव्हां असांजे दिलनि खे आबाद कया ऐं असांखे इहो दर्स ॾिनो त असांजा फ़क़ीर महबूब जो मिलाद हर हाल में कबो ऐं मदीने वारे साईं जा गुलामो इहा असांजी ख़ुशनसीबी आहे जो दस्तगीर जे दर ते यारी भी नसीबा तबारी भी नसीबा उन महबूब जो मिलाद अचो त उन गुणन भरे दिल पर मुस्तफ़ा रहमत लिल आलमीन कुर्बदार मदीने वारे सरदार जे आमद जो ऐं अल्लाह जे महबूब जो शान लाए पंहिंजो सीनो मदीनो बनायो। सलात पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अब पढ़ो सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। प्यारा दोस्तों अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमाए या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना। अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहन नास ऐ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम तहकीक तव्हां आयो अल्लाह जे तरफ खां बुरहान आलमन लिखियो आहे त इन बुरहान मां मुराद दलीला इन दलील मां मुराद अल्लाह जो महबूब मदीने वारो ताजदार जॾहिं अल्लाह जा महबूब हिन दुनिया में आया सुभान अल्लाह खुदा दोस्त अज़ीज़ भई जहान रोशन थिया मक्को रोशन थियो मदीनो रोशन थियो ऐं अल्लाह जे तौहीद जो नारो मदीने वारे साईं हया गोया दलील अल्लाह दावा मदीने वारो साईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मक्के जे सरज़मीन में आया प्यारा दोस्त अज़ीज़ हिदायत फरमाए त तड़त माची आयो पखियुनि में पई पचार कमर कल मलाहन जा मथे बाणीदार हो अजी जाम जमार जहे मार माफिया जॾहिं अल्लाह जा महबूब आया अल्लाह ताला मदीने वारे साईं खे जॾहिं ऐलान करण जो हुकुम फरमाया ऐ मुंहिंजा दिलबर जादे कारे बुत परस्त वधी विया आहिनि जादे कारे आतिश कदा वधी विया मुंहिंजे तौहीद जा मुनकर थी विया आहिनि महबूब वरी गुज़री विया नबूवत जो वॾो दरवाज़ो बंदि हो हाणे तोखे नबूवत जो दरवाज़ो खोले तोखे आख़िरी नबी बनाए मां दुनिया में मोकिलियो आहे तोखां पोइ क़यामत ताईं नबूवत जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे ऐं मुंहिंजा हबीब इन्हनि खे मुंहिंजे तौहीद ऐं वहदानियत जी दावत ॾे त अल्लाह अकेलो आहे
अल्लाह अल्लाह का सवा को इबादत के लायक ना है मां मोहम्मद अल्लाह जो आखिरी नबी आया मखा बाद में को भी नबी नहीं गो जब इहो नारो लगो दादा मक्के में मानो मुखालफती पया तो ये किया थो थी सके किन जे दिल में केड़ो ख्याल आयो किन जे दिल में केड़ो ख्याल आयो कहीं चयो तो हे सवाल पूछो कहीं चयो तो हे सवाल पूछो कहीं चयो तो जमीनी सवाल कयो के तो चले तो आसमानी सवाल पूछो पर हुनखे खबर ही कौन हुई जो अल्लाह जो महबूब हो हबीबा जंहिंखे रब पाण बिनी जहानन जो इल्म मा कान वमा यकून जो पढ़ाए पे दुनिया ते मोकिलियो आहे अल्लाह ताला मदीने वाले साईं खे मुंहिंजा दोस्त दीन हर शइ जो इल्म पढ़ाए मोकिलियो हर शइ ॿुधाए पे दुनिया ते मोकिलियो हर शइ ॾेखारे पे दुनिया ते मोकिलियो गोया अल्लाह मदीने वाले साईं खे मुकम्मल तैयार करे पे दुनिया में मबूस फरमायो आहे जॾहिं अल्लाह जा महबूब आया अल्लाह ताला जो फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो अबू जहल मदीने वाले साईं जे दरबार में तरह तरह जा मुकाबला खणी आयो तरह तरह जा मुनाज़रा खणी आयो और दस्तगीर जा गुलामो तवज्जो सां ॿुधजो अल्लाह जा महबूब हर ज़माने में हर ॾींहुं हर साल में उन्हनि सवालनि जा जवाब ॾींदा रहा बातिल जी रद कंदा रहा कोई ज़मानो अहिड़ो कोन आयो जो मुंहिंजे महबूब जे साम्हूं को बातिल बीही सघे अलबत्ता जॾहिं अल्लाह जा महबूब आया तो बुत खानन मां भी आवाज पे आया वकुल जाल हब्बो वज़कल बातिल इनल बातिल कान ज़हूका आतिश का बेज़नूदा बुत किरी पया किसरा जा कोट किरी पया जॾहिं महबूब आयो अम्मा आमना बि फरमाए त अल्लाह तबारक व तआला जा महबूब जॾहिं दुनिया में तशरीफ़ खणी आया मां ॾिठो त महबूब जे विलादत ऐं मुस्तफ़ा करीम जे आमद जे सदके मको त रोशन थियो पर शाम जे मुल्क में जेको किसरा जो कोट हुयो या उन शाम जे मुल्क में जेकी ॾाचियूं चरन पियूं उन्हनि खे चरंदे बि मां अम्मा आमिना ॾिसां पई सलात पढ़ो सलातो वसलाम दादा दादा अलैका या रसूल अल्लाह सलात बोलो सलातो वसलाम अलैका या हबीब अल्लाह वाला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन अबू जहल तरह तरह जा मुकाबला पे कराए पर सदाई शिकस्त सदाई हार हिक हारे छा कई इरादो करे थो त मां अहिड़ो को माण्हू वठी अचां जंहिंखे महबूब मदीने वारे साईं जे मुक़ाबले में बिहारा मुल्कनि जा सफ़र कंदे कंदे यमन मुल्क में आयो आहे उते हुनजो हिकिड़ो बचपन जो यार आहे जेको अबू जहल सां वेझा तालुकात रखे पियो तंहिंजो नालो हबीब यमनी आहे हुनखे जो चवे ओ हबीब असांजे मके जे शहर में असांजे ॻोठ में हिकिड़ो नबी पैदा थियो आहे जंहिं ऐलान कयो आहे त मां अल्लाह जो नबी आहियां उहो हबीब यमनी जो चवे ओ अबू जहल
तोखे ख़बर काने का जेकॾहिं अल्लाह जो सचो नबी आहे त पोइ उन सां मुक़ाबले करण जी ज़रूरत काने का जेको नबी हूंदो आहे उन जी हुकूमत ज़मीन ते बि आहे ऐं उन जो तसरुफ़ आसमान ते बि हलंदो आहे अबू जहल तूं आयो आहे नाले मूंखे वठण जे लाइ जेकॾहिं अल्लाह जो सचो नबी आहे त पोइ मुंहिंजी बात काने का चवे थो हल त सही मन तुंहिंजे साम्हूं मुक़ाबिलो हाराए वञे अल्लाह जे महबूब जी ख़बर ई हुनखे कान हुई त ॿिन्ही जहाज़नि जे सरदार जे इल्म जो छा आलम आहे ख़ुदा दोस्त अज़ीज़ जॾहिं हो यमन मां निकितो आहे पंहिंजे दिलि में सवाल खणी निकितो आहे त मां हे सवाल अल्लाह जे महबूब नबीअ खां कंदुमि जेकॾहिं अल्लाह जो सचो नबी आहे त मुंहिंजे दिलि खां बाख़बर हूंदो ख़ुदा दोस्त अज़ीज़ उन हबीब यमनीअ जे घर में हिकु वॾो मसइलो इहो हो जो हुनखे हिकिड़ी न्याणी पैदा थी हुई वॾा वॾा हकीम वॾा वॾा डॉक्टर ॾेखारे थकिजी पियो उनजो इलाज को न पियो करे सघे उहा पली पली तफ़सीर लिखनि था 8 में 10 सालनि जे थी वई अलबत्ता जवानीअ जे वेझो अची पहुती आहे पर तडबी जो गॾड़ी आहे हल खां लाचार आहे ॻाल्हाइण खां लाचार आहे घुमण खां लाचार आहे फिरण खां लाचार आहे बसि हिकु जाइ ते वेठी खाए पिए थी होॾां हबीब यमनी निकितो आहे यमन मां सवाल खणी थो अचे मां अल्लाह जे महबूब खां इहे सवाल कंदुमि पहिरियों सवाल इहो कंदोमांसि साईं जेकॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहे त हे आसमान वारो चंद्रमा खे ज़मीन ते लाहे टुकर करे ॾेखार इहो चीरे ॾेखार ऐं जेकॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहे त पोइ मुंहिंजे दिलि जो हाल ॿुधाए ऐं जेको मुंहिंजे घर में मसइलो आहे इन मसइले खे हल करण नबीअ जे लाइ मसइलो न आहे आला हज़रत फरमाईंदो आहे त दिए मौज से हम दिया को खुदा में हमारा नबी मौजज़ा बन के आया वो हबीब यमनी निकितो आहे यमन मां अबू जहल सां गॾु जॾहिं मके में पहुतो आहे ॾाढो तवीद हज़रत अबू दरदा थो लिखे रवायत थो करे ॿिन्ही जान जो सरदार बीठो आहे अबू जहल सां गॾु हबीब यमनी थो अचे जॾहिं मदीने वारे साईं जे चेहरे मुबारक ते उन हबीब जी नज़र पई आहे हेॾा अबू जहल थो चवे ओ हबीब ओ जेको रसूल अल्लाह जो नबी जी दावा थो करे जो साम्हूं जेको बीठो आहे सुभान अल्लाह इन दावा कई आहे त मां अल्लाह जो नबी आहियां त हुन हबीब छा कयो जो पहिरीं फुर्सत में ॾिठई आसमान जे तरफ़ निहार वरी ॾिठई त सिज खे बि तपशा पर जाते अल्लाह जो महबूब बीठो आहे उते ककर छांव करे बीठा आहिनि अल्लाह जे महबूब जे मथां झुरमदो पियो आहे ॾाढो तॾहिं त पक थी वियसि हे आम नाहे अल्लाह जो आख़िरी नबी आहे वरी निशानियूं पढ़णु शुरू करे तौरेत में जेके निशानियूं पढ़नि इंजील में पढ़े ज़बूर में पढ़े उहे सभु निशानियूं अल्लाह जे महबूब में ॾिठी वेठो आहे अबू जहल खे थो चवे ओ अबू जहल तो मासां कूड़ ॻाल्हायो आहे अड़े सालनि जो मासां वास्तो अथई कॾहिं इहो ॿियो ॿुधायो अथई त को अहिड़ा सुहिणा बि तुंहिंजे शहर में रहनि था हेॾो हसीन ज़मीन मुंहिंजे अखि कॾहिं ॾिठो न आहे अबू जहल होॾे त निहार अल्लाह जो नबी बीठो आहे वरी सिज जे बि निहार गोला मदीने वारे जो हुस्न सिज खां बि वधीक बेल आहे हो अबू जहल सिज बि रसूल अल्लाह जे हुस्न जे आॾो मजाल नथो रखे अल्लाह जे महबूब जे हुस्न सिज खां बि वधीक तेज़ आहे वेझो आयो आहे अबू जहल ॾिठो अञा मुक़ाबिलो ई न थियो आहे
उन अगे ही हथ न थे गया तो मुझी बात काने का मुझी जाए काने का इन अल्लाह के महबूब सा केर मुकाबलो कंदो हुजूर जन्म जो भेजो आया हां फरमाता ओ हबीब तुम यमन ना हलवा मा सा मुकाबले करने देवा मां अल्लाह जो नबी तुझे दिखाया थो तुम जर्री बराबर हया आहे इन अबू जहल में ना आए तू पाण न आयो तो के अबू जहल जोर ये यमन का थी आयो ऐ वरी बे सवाल तुझे दिल जो बुधाया तो तुझे घर में तुझी नारिया जेका पली पली 8 साल जी थी गया अची जाने के करीब पहुंचिया घुमण फिरण खाइण खाला चारा पर मां अल्लाह जो महबूब हथ हिते तो खड़ा तू रोटी भी दे तुझी नानी सलामत थी वेंदो उन जा हथ भी सिधा थी वेंदा उन जा पेर भी सिधा थी वेंदा उन जो पूरो वजूद कामिल थी वेंदो ओ हबीबा तू माखे विसी मां ते ईमान आणी दे कलमो पढ़ंदे पर जेका तुझी नानी 800-900 किलोमीटर यमन में पंहिंजे घर में छड़े हिते ना सा मुकाबले जे लाइ आयो उन माखे ॾिठो नाहे मां अल्लाह जे नबीअ जो इहो मौजूदु आहे जो हिन मां सही बि थी वई आहे कलमो पढ़ी मुसलमान थी वई आहे अबू जहल तुझी बात काने का और फरमान था बी कड़ी मौजूदु जो तलबगार आहे तो अल्लाह जा महबूब मुझे दिल की ख्वाहिश है जो अल्लाह जो नबी हूंदो आहे वो चंद ऐं सिज ते भी हुक्मरानी कंदो आहे लेकिन अल्लाह जा आखिरी सच्चा नबी आयो तो इन चंद्र के इशारो करो वो चंद्र गवाही दे हेठ नहीं अचे बंद कर दे अल्लाह ने वो फरमायो ओ अबू ओ हबीब ये चंद्र मुझे वॾी ॻाल्हि कान्हे का जॾहिं महिल मां ताइफ़ में हज़रत बीबी पाक हलीमा जे घर में मेहमान हो अल्लाह तआला इन चंद्र के हुक्म कंदो हो ओ चंद्र मुझे दिल पर महबूब पीजे में सिधो सेवा दुनिया वारन जा दौर रांधी कम सारांग कंदा हो के शेर जा रांधी का के चांदी जा के काठ जा के प्लास्टिक जा पर हे मुझे महबूब ये भी नूर ओ चंद्र तू भी नूर अज मुझे महबूब के बिघे में कलाम कर डाला जावे मुस्तफा इशारे करे तारे भूमि बुखार ओ जगह ओ हबीब बड़ी दाल काने का एक साजे हुन जमाने जो कमाला घर में मां हलीमा जे घर में मेहमान हो पीघे में सुनी इन चंद्र के जावे आमुर जो इशारो कंदो हो ओरे चामुर ओरे चंद्र घुमंदो वदो हो सूरज ओरे पाँव पलटे चांद इशारे से चाँद आशिक देख ले कुदरत रसूलुल्लाह के मानो फरमायो हे जमीन छोड़िया हल अबू कुबैस जबल जे मथायो वॾो जबल अल्लाह जा महबूब मथे आया पान सॼो हथ मुबारक मथे फरमाया अशद वारो आमिर उन चंद्र ॾे सिधो कर पाण हुन सां इशारो फरमाया जीअं कंहिं शइ खे चाक कबो आहे अध कबो आहे इशारे करण जी देर हो हिकु हिसो सॼे वियो उहो हिसो खबे वियो रमान खंदा हदीस जा लफ़्ज़ वो चंद्र जो टुकड़ो ज़मीन ते आयो गवाही बिन अशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अन गवाही बिन ऐ दिल पर तू अल्लाह वो सच्चो नबी आखिरी नबी पर महबूब हिन दुनिया में आया तो सिर्फ तो असान हर झंग में सभिनी हीअं थो चओ सॼे जगह में जान जिन सार थी विया मोहम्मद अची वियो पार थी विया आखिर ताईं जेके वठो सभु चओ सॼे जगह में जान जिन सार थी विया मोहम्मद अची वियो पार थी विया मते छाहे गुजरे हबीब मुझे जी अना तेज कजबो चंगा तरफ चारई कुछ निकार थी विया मोहम्मद अची
उन सखीअ जे उर्स में आयो आहे उन जी हिकिड़ी करामत ॿुधायां पोइ बसि मुंहिंजो टाइम पूरो आहे ॿुधंदो जेकॾहिं ॿुधंदो त ॾाढा हिकु दफ़ो सुभाणे बसि मां फ़क़ति करामत ॿुधाईंदुमि नाले वादे करण जी ज़रूरत कान्हे जो करामत आहे मुंहिंजे शहंशाह सखी मुर्शिद अब मुर्शिद करीम जो हिकिड़ो मुरीद स्कूल में पढ़ाईंदो उनजी बदली थी जज उनखे कंहिं अहिड़े स्कूल में रखियो वञी जिते त हे स्कूल ख़ाली आहे ऐं उन खां पुछा कई त हिन स्कूल खे आबाद कंदे चई हा साईं हाणे तूं बाला ऑफिसर आहे जज आहे जेकॾहिं चवंदे त मौतुनि जो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते मां केरु थींदो आहियां प्राइमरी जो मास्टर मां हिन स्कूल खे खोलींदुमि पढ़ाईंदुमि ॿार जी सोचे वठि हे स्कूल में रुॻो डब फुटी विया थी वण वधी विया आहिनि ताला कटिजी विया नए सिर महिनत करणी पवंदी चई हाणे तुंहिंजे साम्हूं मां छा थो चई सघां तव्हां हुकुम कयो मां हिन स्कूल खे खोले आबाद कंदुमि ॿार पढ़ाईंदुमि हिते हिनखे जज खणी वञी हिते छॾियो ऐं अल्टीमेटम ॾिनईंसि त 15 ॾींहंनि खां पोइ अची विज़िट कंदो 15 ॾींहंनि खां पोइ अची विज़िट कंदो मां जेकॾहिं स्कूल जो नक्शो फिरियल न हो त पोइ ख़ैर न सम्झाए मास्तर ठीकु आहे हेॾा जज हलियो वियो उन फ़क़ीर जे बादशाह जी फौज आई किथे आहे भला स्कूल में आया फौरन दरगाह ते पहुच हाय नथो चवे सुभाणे कुर्ब ॾिठा पई सखीअ जा अब होॾा जज ऑर्डर पास करे टाइम ॾेई वियो 15 ॾींहंनि खां पोइ विज़िट ते ईंदुमि स्कूल क्लियर ॾिसां ओके ॾिसां ॿार पढ़ाईंदे ॾिसां होॾा जज निकितो हेॾा तामिल फोन कयो किथे हिकिड़ा स्कूल में हा फौरन दरगाह ते पहुचो वेहण खां पोइ 3 महीना दरगाह ते वेहिजी वियो घणा महीना 3 महीना होॾा जज ड्यूटी लॻाए वियो बादशाह फरमायो त चुपचाप करे हिते वेठो रहो मूंखे वेही ज़ोर ॾे हे राति जो ज़ोर बि दिल में वेठो चवे त बाबो बादशाह बराबर बादशाह हुयो आहे ख़ुदा जो कसम आहे दिल जे मथां अगर जेकॾहिं हुक्मरानी ॾिठीसीं त मुर्शिद शहंशाह सखी लॻाण जी ॾिठीसीं भले केॾे बि पाए जो माण्हू हुजे पर पाण फ़क़ीरनि सां गॾु जेके पहिरें उथारा के प्यारा दोस्तो जिनखे ॻाल्हाइण जी ख़बर न उन्हनि खे मुंहिंजे लॼपात सीने सां लॻायो दुनिया खे ॿुधायूं त असांखे तव्हांजे दौलत जी परवाह न आहे असांखे अगरि जेकॾहिं ख़्यालु आहे त उन मोहबत करण वारे फ़क़ीर जो ख़्यालु 3 महीना गुज़रिया चवे पियो त जज अलाए छा कंदो मुंहिंजी ड्यूटी वई बादशाह करीम फरमाइनि पिया ट्रा छॾ सची साईं फरमाए ट्रा छॾ चुप करे ज़ोर ॾे 3 महीननि खां पोइ जेको जज अल्टीमेटम ॾेई वियो त ईंदो मां 15 ॾींहंनि खां पोइ विज़िट करणु मुंहिंजा दोस्त दीद पाण हिकिड़े दरगाह जे फ़क़ीर जो नालो खणी फरमायो त उन खे चयोसीं पर अलाए छो उन सफ़ाई कई आहे इन में बि हिकमत हुई बसि देर इहा थी तालीम जो सेक्रेटरी महिमान थे दरबार जो डायरेक्शन मिली वियो उन खां पुछे पियो त ड्यूटी तुंहिंजी किथे आहे फलाणी जाइ ते जे सुभाणे 11 बजे मां खां तूं फोन करे पुछजांइ त तुंहिंजी ड्यूटी किथे आहे अदा जेको दिल में पियो ॾके त ड्यूटी ॾींदी जॾहिं आख़िर ऑर्डर आयो सोने सखीअ जे फ़क़ीर खणी वञी ऑर्डर पहुचायो भला फलाणे स्कूल खां फलाणी जॻह ते मुंहिंजी बदली थी आहे पाण टक ॾेई फरमायो त तुंहिंजी ट्रा त लथी रुगो ज़ोर बि ॾे पियो त बि ट्रा पियो करे त ड्यूटीअ जो छा थींदो पाण फरमायूं त तव्हां निधर का थोरो ई आहियो असां असांजो सौदो कयो छो त विहारा मथां न करे सुम्ही पियो असां ॼाणो तव्हांजा कम ॼाणनि उन शहंशाह सां तव्हांजी निस्बत आहे इन निस्बत खे कामिल रखणु तुंहिंजो कमु आहे कब्र हशर जी ज़मानत खणणु इन यार जो कमु आहे आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।